कहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं थो करी यामिन ख़ान? छो मामा, अॼुकल्ह साइंस जो दौरु आहे। अल्ट्रासाउंड में सभु ख़बर पइजी वञे थी, पर जेकॾहिं उहा न बि करायूं, यूरिन टेस्ट कराईंदासीं तॾहिं ख़बर पइजी वेंदी। कहिड़ियूं बेवकूफ़ी वारियूं ॻाल्हियूं थो करी? मज़हब तुंहिंजे अल्ट्रासाउंड ऐं यूरिन टेस्ट खे नथो मञे। छा मतिलब? मज़हब में 3 महीननि जो हुकुम आहे। कहिड़ी बि तरह 3 वारनि जी पाबंदी करणी पवंदी आहे, भले अल्ट्रासाउंड में कुझु नज़र अचे। पोइ बि असांजा आलिम ऐं तुंहिंजो दिल नवाज़ ख़ान उनखे कोन मञींदो। दिल नवाज़ एतिरो इंतज़ार त तोखे करणो पवंदो यामिन ख़ान। 3-4 महीननि जी त ॻाल्हि आहे। हक़ ज़ौजियत अदा थियण ते ई हलालो मुकमल थींदो आहे। जेकॾहिं हक़ ज़ौजियत अदा नथो थिए त सम्झ हलालो नाहे थी। अहिड़ी सूरत में उहा औरत तव्हां ते हलाल नाहे। हक़ ज़ौजियत अदा थियण ते ई हलालो मुकमल थींदो आहे। जेकॾहिं हक़ ज़ौजियत अदा नथो थिए त सम्झ हलालो नाहे थी। अहिड़ी सूरत में उहा औरत तव्हां ते हलाल नाहे। असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।